सिंध में म्यूनिसिपल कमेटियुनि जे मुलाज़िमनि जी छंछाण शुरू कई वई आहे। मकानी खाते जे सेक्रेटरी पंहिंजे मातहत ऑफिसरनि खे ख़त लिखी छॾियो। हुकूमत 2013 ईस्वी ताईं जे समूरनि भर्तियुनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो। जाली भर्तियुनि ऐं गैरकानूनी अपॉइंटमेंट्स जी जांच पड़ताल कई वई। ख़त में चयो वियो आहे त ऑफर लेटर, मेडिकल अपॉइंटमेंट ऑर्डर ऐं बैंक स्टेटमेंट जी जांच थींदी। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां त सिंध म्यूनिसिपल कमेटियुनि जे मुलाज़िमनि जी छंछाण शुरू कई वई आहे। मकानी खाते जी सेक्रेटरी पंहिंजे मातहत ऑफिसरनि खे ख़त लिखी छॾियो। हुकूमत 2013 ईस्वी ताईं जे समूरनि भर्तियुनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो। जाली भर्तियुनि ऐं गैरकानूनी अपॉइंटमेंट्स जी जांच पड़ताल कई वई। ख़त में चयो वियो आहे त ऑफर लेटर, मेडिकल अपॉइंटमेंट्स ऑर्डर ऐं बैंक स्टेटमेंट जी जांच थींदी। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त सिंध में म्यूनिसिपल कमेटियुनि जे मुलाज़िमनि जी छंछाण शुरू कई वई आहे। मकानी खाते जे सेक्रेटरी पंहिंजे मातहत ऑफिसरनि खे ख़त लिखी छॾियो। हुकूमत 2013 ईस्वी ताईं जे समूरनि भर्तियुनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो। जाली भर्तियुनि ऐं गैरकानूनी अपॉइंटमेंट्स जी जांच पड़ताल कई वई। ख़त में चयो वियो आहे त ऑफर लेटर, मेडिकल अपॉइंटमेंट ऑर्डर ऐं बैंक स्टेटमेंट जी जांच थींदी। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त सिंध में म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि जी छंछाण शुरू कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सिंध में म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि जी छंछाण शुरू कई वई आहे। वधीक तफ़सीलनि वटि आगाह कजो। बिल्कुल अब्दुल कयूम, सिंध में जेको मकानी निज़ाम जो अहम हिस्सो म्यूनिसिपल कमेटियूं, उन में मुलाज़िमनि जी जेका छंछाण जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू कयो वियो आहे। सिंध हुकूमत 2013 सां हिन वक़्त ताईं थींदड़ समूरी जेके भर्तियूं आहिनि उन जो रिकॉर्ड तलब कयो आहे। जाली भर्ती ने गैर कानूनी जेके भर्तियुनि जे जेका इन हवाले सां पड़ताल थींदी ऐं ऑफर लेटर, मेडिकल अपॉइंटमेंट ऑर्डर ऐं बैंक स्टेटमेंट जेका आहे उन जी बि जांच कई वेंदी। इन हवाले सां ख़त लिखियो आहे सेक्रेटरी मकानी खातो। उन्हनि समूरनि पंहिंजे मातहत जेके अमलदारनि उन्हनि खे हुकुम कयो त गुज़िरियल 5 सालनि जी जेका पेंशन जा जेके फाइल आहिनि उन्हनि जी बि जांच पड़ताल कई वञे ऐं मौजूदा माली साल जी जेका पघार आहे उनजो हिसाब किताब ॾिनो वञे। त इन हवाले सां हिन क़दम में बुनियादी मक़सदु जेको मकानी निज़ाम में शफ़ाफ़ियत ऐं मेरिट जो वाधारो आहे ऐं ख़ासि तौर ते मकानी निज़ाम जे हवाले सां माजी में शिकायतूं रहियूं आहिनि त वाइट कॉलर जेके माण्हू आहिनि उहे बंकियुनि जी पोस्टुनि ते बि उन्हनि जेको जाली तरह सां मुलाज़िमतूं वरितियूं ऐं उहे ड्यूटियूं कनि नथा। त इन हवाले सां हिकु पासे इहो इंतिहाई अहम मामिलो आहे। गैर कानूनी ऐं जेको तरीक़ेकार मुताबिक़ जेको आहे इहे भर्तियूं थियण जेके मुलाज़िम उहे हिकु पासे माली बोझ आहिनि, ॿियो जेको पंहिंजो कमु जेको आहे उहो बि ज़िमेदारियूं अदा नथा कनि। ॿिए पासे जेको असुल काउंसिल खां ॿियनि हंधनि ते बदिली करण जेके मुलाज़िम उन्हनि जे हवाले सां जेको मुलाज़िम जी ॿीहर स्क्रूटनी जे हवाले सां हुकुम जारी कयो वियो आहे त सेक्रेटरी जेको लोकल गवर्नमेंट आहे इन हवाले सां वसीम शमशाद अली उन बाज़ाब्ता तौर ते हुकुमनामा जारी कया आहिनि। हुन में TOR तय कंदे समूरनि मुलाज़िमनि जी जेका छंछाण ऐं इन हवाले सां खेनि आगाही ॾियण जे हवाले सां जेके फंड ख़र्च आहिनि इन हवाले सां बि आगाही ॾियण जे हवाले सां लेटर लिखी छॾिया आहिनि ऐं मुतालबो कयो आहे त खेसि फौरी तौर ते इहा रिपोर्ट मुहैया कई वञे ऐं ईंदड़ ॾींहं में वधीक फ़ैसिलो करे सघिजे। जी